कोसा मजबूर हो ऐस मशहूर हो ॾाढो मगरूर हो कोसो मजबूर हो कोसो मजबूर हो ऐस मशहूर हो ॾाढो मगरूर हो कोसो मजबूर हो कॾहिं ग़रीब ग़ुलाम न ठहियो दिलि हुन जी बि हुई दिलि मुंहिंजी बि हुई वक़्तु गुज़रंदो वियो ऐसे विसरंदो वियो उहो वक़्तु आहे गुज़री वियो वरी वापसि न हाणे ईंदो दिलि हुन जी बि हुई दिलि मुंहिंजी बि हुई वक़्तु गुज़रंदो वियो ऐसे विसरंदो वियो उहो वक़्तु आहे गुज़री वियो उहो वक़्तु आहे गुज़री वियो ख़ुशख़बरीयत असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलामनि जी बहितरीन रिज़ल्ट सां रिकॉर्डिंग बि कई वेंदी आहे वधीक राब्ते लाइ बशीर अहमद मोबाइल नंबर 03342176714 एड्रेस मीरपुर ख़ास हैदराबाद हलियूं सिमूं वयूं नंबर मटिजी विया नंबर मटिजी विया राता कटिजी विया हलियूं सिमूं वयूं नंबर मटिजी विया वरी हुन बि न फोन कयो दिलि हुन जी बि हुई दिलि मुंहिंजी बि हुई वक़्तु गुज़रंदो वियो ऐसे विसरंदो वियो उहो वक़्तु आहे गुज़री वियो उहो वक़्तु आहे गुज़री वियो शादी कोसा आज के तो ॾाढो भलो वक़्तु हो सूर बि ॾींदो हो पर मज़ो ईंदो हो तुसीं छा थो चए कोसा मजबूर हो ऐस मशहूर हो ॾाढो मगरूर हो कोसो मजबूर हो कोसो मजबूर हो ऐस मशहूर हो ॾाढो मगरूर हो कोसो मजबूर हो कॾहिं ग़रीब ग़ुलाम न ठहियो दिलि हुन जी बि हुई दिलि मुंहिंजी बि हुई वक़्तु गुज़रंदो वियो ऐसे विसरंदो वियो उहो वक़्तु आहे गुज़री वियो उहो वक़्तु आहे गुज़री वियो हाणे मोटी वरी न ईंदो दिलि हुन जी बि हुई दिलि मुंहिंजी बि हुई वक़्तु गुज़रंदो वियो ऐसे विसरंदो वियो उहो वक़्तु आहे गुज़री वियो उहो वक़्तु आहे गुज़री वियो